सलाम दोस्तों दोस्तों उम्मीद तो खुश हूंदा। दोस्तों जीअं त सिंध के काफ़ी इलाइक़नि में बरसात पवण खां पोइ जेका मौसम काफ़ी खुशगवार थी चुकी है। मौसम काफ़ी दिलकश थी वई है। हर तरफ़ जेका थधिकार है। पखी पखण माण्हू मेहूं जानवर इंसान सब जेका खुश ॾिसण में अचनि पिया। एक किस्म जी मेहरान हुई वणनि जे मथे सेब लथल आहे त बूटा वण टण पिणु ईअं लॻे थो त ॼण हू पंहिंजी ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि। त लतीफ़ सरकार जे कुछ बैतनि सां सुरसारंग मां कुछ बैत आहिनि। अॼु पिणु उत्तर पार ॾे ताड़े कई तंवार हारिन हर संभाया सरहा थिया संघार। ककर मंझ कपार जुड़ नैणो न लहे जहिड़ा मुंहिंजा सुपरी तहिड़ा मेघ मल्हार खण अखियूं खिल यार त वञनि सूर संदा करे। अॼु पिणु उत्तर पार ॾे ककर कयाई मुदा हिते मींहं जी रुत न रोकियाई पलर पलटियाई सांगिन घणा सुख थिया। दोस्तों अमर साहड़ जी शायरी है त वठा मींहं हूंदा सुठा ॾींहं हूंदा वठा मींहं हूंदा सुठा ॾींहं हूंदा असां बिन अलाए पिरी कीअं हूंदा रुले कुंज जीअं का विछड़ी वलरसी असां लाइ शायदि रुलिया ई हूंदा। पुछो कंहिं त पागल थींदा कहिड़ा आहिनि चयाऊं त बिल्कुलु अमर जीअं हूंदा चयाऊं त बिल्कुलु अमर जीअं हूंदा। वॾी महिरबानी दोस्तों।